डालूंगा बसरा तुम डालूंगा सब्जी वालो आया बाबा आया सब्जी वाला आया सब्जी वठो सब्जी वालो आयो सब्जी वालो कमदार तो भजन हो मजबूर हुआ आशिक मजबूर हुआ हाय बड़े गुड़ा ये भी धक्का बता रहा है मत गुड़ा कमदार छा कई शोरे जो बता रहा था एड़ी तो लठी हुई तो माथे एड़ी तो लठी हुई तो माथे एड़ी तो लठी हुई तो माथे जो इश्क तो छा पर इश्क जो भूत भी भजी हुई तो हां छो जो मुझो नालो आई यारू यारू के यारी रखे ही को न बता रहा ये ना चंगो कयो सी कमदार हले टके जो शो इश्क करण इश्क ता असा जेड़ा अमीर कन हाओ सही हाओ कमदार गाल बुध इन अंधे नाज़ल के मुझे उताकते वठी अचो वाह भुतार वाह मां भी इए ही पे सोचा अंधे नाज़ल के उताकते घुराए गालियों क्यों से अरे गालियों वारी केड़ियों घुराए सिधो तो चवास त पांजे शोय राणीअ जो संग दे वाह वाह जी जोड़ी ठांदी ता इने कमदार हाने तू जल्दी वन ए उताकते वठी अचेस ये बता रहा ये छट वेस ए पटायस मुजा घोट साईं मां सदको रोक गाड़ी रोक सुभान अल्लाह ही त सॼी सोन जी ठहियल आहे सोन जी वाह वाह जो हुस्न जवानी अथसि हीअ त चांदनी आहे चांदनी
ए छोकिरी केरु आहीं तूं ऐं कहिड़ी मिट्टी जी ठहियल आहीं? केॾी न प्यारी खुशबू अथसि। जानेमन असां वॾेरे जलाल खान जा पुट आहियूं ऐं हिन ॻोठ जा मालिक आहियूं, वारिस आहियूं। तूं असां सां नथी ॻाल्हाईं? वधीक मगरूर आहीं? तोखे पंहिंजे हुस्न ते एॾो नाज़ आहे? बटालुआ पत्तरा थूम धाणुआ सब्जी वारो सब्जी वठो। राजा हिकु मां औरत थी तोखे अर्ज़ थी कयां जेको मूंखे चवणु न खपंदो हो। चओ राणी, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? राजा वक़्तु ॾाढो मजबूर कयो आहे। तूं हुकुम त कर राणी, आख़िर थियो छा आहे? थियो त कुझु बि न आहे। पर तूं मूंसां शादी कंदे? राणी ख़ैर त आहे न? इहो तुंहिंजो ओचितो फ़ैसिलो? मूं सोची सम्झी दिलि सां फ़ैसिलो कयो आहे कि वक़्त सां हलणु घुरिजे ऐं उहो वक़्तु तूं आहीं मुंहिंजो। राणी मां सम्झी वियसि, तुंहिंजी हर ॻाल्हि मूंखे क़बूल आहे। सुन त तुंहिंजो कतलाम थो करे, ॾींहं ॾिठे वेल सरे आम थो करे। सुन त तुंहिंजो कतलाम थो करे, ॾींहं ॾिठे वेल सरे आम थो करे। होॾे ॾिस सोना तोखे ककिरनि मां, होॾे ॾिस सोना तोखे ककिरनि मां। सिज बि अदब सां सलाम थो करे, सलाम थो करे। सुन त तुंहिंजो कतलाम थो करे, ॾींहं ॾिठे वेल सरे आम थो करे। सुहिणा माण्हू ख़्याल सां रस्ते ते ईंदो वेंदो कर। सुहिणा माण्हू हो, सुहिणा माण्हू ख़्याल सां रस्ते ते ईंदो वेंदो कर। जितां बि गुज़रे नाले ख़ुदा जे मुहड़ो यार ढकींदो कर। ओ जितां बि गुज़रे नाले ख़ुदा जे मुहड़ो यार ढकींदो कर। ईंदे वेंदे खे परेशान थो करे, मस्त अखियुनि सां मुदाम थो करे।
खे परेशान थो करे मस्त अखियुनि सां मुदाम थो करे होॾे ॾिस सोना तोखे ककिरनि मां होॾे ॾिस सोना तोखे ककिरनि मां सिज बि अदब सां सलाम थो करे सुन त तुंहिंजो कतलाम थो करे ॾींहं ॾिठे वेल सरे आम थो करे हा कुदरत वारे तोखे सुणा फुर्सत में ठाहियो आ कुदरत वारे हो कुदरत वारे तोखे सुणा फुर्सत में ठाहियो आ तिर जो फर्क भी मौला थो ॼाणे तो में कोन रहायो आ ओ तिर जो फर्क भी मौला थो ॼाणे तो में कोन रहायो आ चप हेठा तेर को राम थो करे नाज़ तुंहिंजो सभ खे गुलाम थो करे हो चप हेठा तेर को राम थो करे नाज़ तुंहिंजो सभ खे गुलाम थो करे होॾे ॾिस सोना तोखे ककिरनि मां होॾे ॾिस सोना तोखे ककिरनि मां सिज बि अदब सां सलाम थो करे सुन त तुंहिंजो कतलाम थो करे ॾींहं ॾिठे सरे आम थो करे हा केर बा केर कमदार यारू अब्बा ओए आयो बा आयो चाचा नादला ॿियो ख़ैर तोखे रेस पंहिंजी हवेली ते घुरायो आहे बाबा अबा ख़ैर ता है अलाए चाचा नादला वॾेरनि जा हज़ारे कम बाबा ओॾे हलूं त ख़बर पए न मुंहिंजो नालो आहे कमदार यारू पर मां त कंहिंसां यारी रखां ई कोन बाबा हल बा त हलूं ओ धीराणी मां बा वॾेरे खां थी मोटी थो था हाँ बा अल्लाह जी अमान में वैसे सिर वक्त जो खैर हुकुम कर रहे सर नादला हुकुम जी ॻाल्हि छॾ ॻाल्हि आहे रिश्ते जी जेको मूंखे खपे कहिड़ो रिश्तो कंहिंजो रिश्तो तो वारी धीअ राणी जंहिंसां मां शादी कंदुसि रहिस ग़रीब समझी पंहिंजो ताक़त घुराए बेइज्जती कराए थो बेइज्जती सम्झे या इज़त मूंखे संग खपे राणीअ जो जे हा कंदे त बि ठीकु न त ज़ोरीअ खणी शादी कंदुसि पोड़ा गिव पे मतो थई तो अरे तो वारी छोरी सुखी थे सुखी वडेरी सरे वडेरी मुंहिंजो नालो आहे कमदार यारू यारू के सां यारी रखे ई कोन हा वडेरे जा चमचा तव्हांजे बद किरदारनि हिन समाज में ऊंधाई फैलाई आहे
हाणे तोखे जलाल खान जे जलाड़ीअ खां केरु बचाईंदो? हली त हलंदा सुबह के सिज में खणंदोमांसि। हल हल बाबा हल रस्तो हेॾो हेॾो पूरे मां वठी आया बाबा हल कमु हुयो तॾहिं न हल का करणा चल अबा वॾेरे घुरायो हुयो। छो बा करे छो घुराई खैर बा हाल तो मां तो चले जाऊं कर दे। काका ये सामो धरती बाबा धीराणी दर तक खोल। तव्हांजी वॾी महिरबानी जो बाबा खे हिते वठी आयो। इनमें मेहरबानी कहिड़ी ॻाल्हि आहे? इधर ना भी ना मां वटि आयो मस्त तव्हां ॾे तव्हां वठी वञोसि पंहिंजे घर। Cheers.
भैया देख ख़बर कहिड़े ख़्यालनि में गुम थी वएं? बस अदा इन छोरी राणीअ जे ख़्यालनि में गुम थी। अच्छा तूं बि राणी जे इश्क में गुम आहीं? दे ख़बर मां त जाम छोरे जी कीअं मसम आहे? असां त जाम छोरी जी सफ़ा VIP मौसम लॻी पई आहे। मासाद साईं हिते त तमामु घणी गर्मी आहे, ॿियो त बिजलीअ जो ॾाढो बहिरान आहे। वाकई जाम छोरे जे हिसाब सां हिते तमामु घणी गर्मी लॻी पई आहे। मासाद साईं ॿियो हाल अहिवाल, असांजी फैक्ट्री कीअं पई हले? मासाद तव्हांजी फैक्ट्री सुठी पई हले, तव्हां को बि फिक्र न कयो। मां तो यकीन आहे मैनेजर जे बजाय तोखे मालिक करे असां रखियो आहे, न त ख़बर थी त असां कंहिं ते बि एतबार कोन कंदा आहियूं ऐं असां खां जिन बि तंग हूंदा आहिनि। बाबा वॾेरे कहिड़ा हुकम हलाया? अम्मा असांजे ॻोठ जो वॾेरो तमामु सुठो माण्हू आहे, मूंखे घुराए मुंहिंजे ज़कात जो फार्म भराए छॾियो। लॻे त कोन थो, वॾेरनि जा पंहिंजा ई माण्हू खोड़ अंधा ऐं मंडा हूंदा आहिनि, वरी असांजो फार्म कीअं भराईंदो? धीउ मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं पंहिंजा कपिड़ा खण ऐं कराची माइटनि खां घुमी अचूं ऐं 2-3 हज़ार ॿियो धारा वठी अचूं। जीअं ज़कात मिलंदी तीअं हुननि खे वापसि कंदासीं। जल्दी कर त हलूं। बाबा मां सम्झां थी त को मसलो आहे। को बि मसलो कोन्हे, उथ त हलूं। बाबा घर छॾे? हा हा घर छॾे, घर उहो जिते सिर सुखियो हुजे। समझी वियसि बाबा, समझी वियसि। हा धी हा। गुजरो आयो